पाकिस्तान में सूबन जे गवर्नर जा आईनी अख्तियार ऐं ज़िम्मेवारियूं कहिड़ियूं आहिनि। नाज़रीन, अॼोके एक्सप्लेनर में गवर्नर जे आइन में ॾिनल अख्तियार ऐं ज़िम्मेवारियुनि खां आगाही ॾिनी वेंदी। सिंध जो गवर्नर या पाकिस्तान जे कंहिं बि सूबे जो गवर्नर आईनी सरबराह ऐं वफ़ाक़ जो नुमाइंदो हूंदो आहे। इहो उहिदो सियासी पार्टी खां अलॻि गैर जानिबदार हैसियत में हलाइणो पवे थो। गवर्नर जो असल कम सूबे में आईनी ऐं वफ़ाक़ी अमल जे तसलसल खे यकीनी बणाइणु आहे। गवर्नर जूं आईनी ज़िम्मेवारियूं सिंध असेंबली पारां मंज़ूर कयल कानूननि जी मंज़ूरी ॾियणु, वॾे वज़ीर, सूबाई वज़ीरनि ऐं कुझु सरकारी ऑफिसरनि जी हलफ़ बरदारी जूं ज़िम्मेवारियूं गवर्नर हाउस जे ज़िम्मे हूंदियूं आहिनि। गवर्नर जी इहा आईनी ऐं कानूनी ज़िम्मेवारी आहे त हू वफ़ाक़ी हुकूमत सां राब्तो रखंदो ऐं सूबे जे आईनी अमल जी निगरानी कंदो। ख़ासि हालतुनि में आइन में ॾिनल अख्तियार हेठि वफ़ाक़ी मशवरनि सां सूबाई सियासी या इंतिज़ामी बहरान खे संभालण वारा अख्तियार इस्तेमालु करे सघे थो, पर अहिड़नि अख्तियारनि खे आईनी अदालत में चैलेंज करे सघिजे थो। आईनी तौर ते सूबे जे गवर्नर जा अख्तियार अमली तौर ते महदूद आहिनि। असेंबली इजलास सॾाइण ऐं मुलतवी या मुअतल करण खां सवाइ असेंबली मां मंज़ूर थियल कानूननि जी मंज़ूरी ॾियणु, वॾे वज़ीर समेत ऐं वज़ीरनि जी हलफ़ बरदारी कराइणु, बजट जी मंज़ूरी ॾियणु ऐं वफ़ाक़ ॾांहुं रिपोर्टूं मोकिलणु गवर्नर जूं आईनी ज़िम्मेवारियूं आहिनि। गवर्नर सदर पाकिस्तान जो नुमाइंदो आहे। हलफ़ बरदारी खां पोइ गवर्नर खे पंहिंजी सियासी पार्टी सां वाबस्तगी ख़तमु करणी पवे थी, जीअं हू गैर जानिबदार रही सघे। सियासी पार्टियुनि जी सरगर्मियुनि बहस या इजलास करणु गैर आईनी अमल आहे। गवर्नर आईनी ऐं वफ़ाक़ी अमल जी निगरानी कंदो, सूबाई हुकूमत जी रहनुमाई कंदो, वफ़ाक़ सां सूबनि जे आईनी ऐं कानूनी लाॻापनि में पुल जो किरदारु अदा कंदो। सरकारी तक़रीबनि में वफ़ाक़ी नुमाइंदे जी हैसियत में नुमाइंदगी कंदो। ब्रिटिश दौर में गवर्नर वटि वसी इंतिज़ामी ऐं कानून साज़ी जा अख्तियार हुआ। 1947 खां पोइ ऐं ख़ासि तौर ते 1973 जे आइन तहत ही अख्तियार घणो महदूद थी विया। हाणे गवर्नर जो कमु आईनी हदुनि में रही वफ़ाक़ जी नुमाइंदगी करणु आहे। आईनी तौर ते सूबे में सियासी ऐं इंतिज़ामी अख्तियार सूबे जे वज़ीर आला वटि आहिनि। आईनी तौर गवर्नर वटि सूबाई असेंबली टोड़ण जा महदूद अख्तियार आहिनि, जेके सिर्फ़ वफ़ाक़ी मशवरे या सियासी बहरान जी सूरत में इस्तेमालु थी सघनि था। सूबे में गवर्नर राज जो अख्तियार असल में वफ़ाक़ी हुकूमत वटि आहे। गवर्नर सिर्फ़ उनखे लागू करण लाइ नुमाइंदो आहे। अरिड़हीं तरमीम खां पोइ सूबनि खे वधीक ख़ुदमुख़्तियारी मिली वई आहे, तंहिं करे गवर्नर जा आईनी अख्तियार वधीक महदूद ऐं वफ़ाक़ जे नुमाइंदे वारे नोयत जा थी विया आहिनि। आईनी तौर गवर्नर सिर्फ़ सूबाई वज़ीर आला जी मुशावरत सां असेंबली टोड़ण जो अख्तियार रखे थो। ही पाबंदी आईनी गैर जानिबदारी ऐं वफ़ाक़ी अमल जे तसलसल खे यकीनी बणाइण लाइ आहे। हाणे गवर्नर सिर्फ़ आईनी सरपरस्ती ऐं वफ़ाक़ी राब्ते लाइ अमल दरामद करे थो। असल सियासी ऐं इंतिज़ामी अख्तियार सूबे जे वज़ीर आला वटि हूंदा आहिनि। गवर्नर हाउस जो बजट सूबाई मालियाती खाते खां ईंदो आहे। बजट में अमले जी पघार, सरकारी तक़रीबूं ऐं महिमाननि जा इंतज़ाम शामिल आहिनि। गवर्नर खे सियासी या ज़ाती ख़र्च लाइ आज़ादाणे इस्तेमाल जो को बि अख्तियार न आहे। आईनी तौर पाकिस्तान में हर सूबे जो गवर्नर सूबाई यूनिवर्सिटियुनि जो चांसलर हूंदो आहे, पर अमली तौर केतिरनि यूनिवर्सिटियुनि में इंतिज़ामी अख्तियार, फ़ैसिलनि जा अख्तियार सूबाई हुकूमत या वाइस चांसलर ॾांहुं मुंतक़िल थी विया आहिनि। इन करे गवर्नर जो कमु अक्सर नुमाइशी ऐं सरकारी नुमाइंदगी ताईं महदूद रहे थो। सिंध जो गवर्नर आईनी सरबराह आहे, जेको वफ़ाक़ जो नुमाइंदो हुजण सबबि सूबे में सियासी सरगर्मियुनि खां अलॻि रहे थो। संदसि कमु कानूननि जी मंज़ूरी, वफ़ाक़ सां राब्तो ऐं सरकारी नुमाइंदगी ताईं महदूद आहे, जॾहिं त ब्रिटिश दौर में वुसअत वारे अख्तियारनि जी जॻह अॼु सिर्फ़ आईनी नुमाइंदे ऐं इंतिज़ामी हदुनि ताईं महदूद थी चुका आहिनि।